लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो ऐं मुल्क जो नामियारो सहाफ़ी ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सां वाॻियल ऐं लेफ्ट जी पॉलिटिक्स जो हिकिड़ो नालो ऐं आमिरतुनि में मुख़्तलिफ़ जेल काटींदड़ ऐं जमहूरियतनि में मुख़्तलिफ़ वारंट सहंदड़ जनाब सोहेल सांगी अॼु असांजे मंच ते मौजूदु आहे। असां उन सां उन जो हाल अहिवाल कंदासीं त ज़िंदगी जे हिन 73 सालनि में छा छा ॾिठो आहे, छा परखियो आहे, असां जूं ॻाल्हियूं उन सां शुरू थियूं थियनि। सोहेल सांगी साहिबु अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी ऐं मुंहिंजे इन इंटरव्यू ॾियण जी बि घुरिज कोन्हे छो त तव्हां मशहूरु बि आहियो, मारूफ़ बि आहियो ऐं तव्हां मुख़्तलिफ़ हवालनि सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। आउं चाहींदुसि त तव्हां जेकॾहिं पंहिंजे वालदेन खां वठी ॿुधायो ऐं आहिस्ते आहिस्ते पंहिंजी ज़ाती ज़िंदगी, पोइ प्राइमरी, पोइ हाई स्कूल, पोइ यूनिवर्सिटी, पोइ वरी अॻिते मां का ॻाल्हि अव्हां खां पुछां। मुंहिंजो तालुक़ु थर सां आहे ऐं थर में जेसि ताईं आउं हुउसि तॾहिं त इहो सुञातो वेंदो इन हवाले सां त हिते ॾुकार पवंदा। बल्कि ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे त आउं जंहिं साल पैदा थियसि उहो साल बि ॾुकार जो हो, जंहिंखे चवंदा आहिनि अठो ॾुकार सॾिबो उहो। त उहो हिकिड़ो थर जी वॾे अरसे ताईं ॾुकार सुञाणप रहियो ऐं अञा ताईं आहे। त हिकिड़ो त उहो आहे ऐं मुंहिंजो बाबा पढ़ियल कोन हो। मां जीअं हिकिड़ी नंढियूं ज़मीनूं थर में असां जो नालो मोहम्मद रमज़ान, त उहो हो। अम्मा जेका आहे सा उहा बिल्कुलु पकी मुस्लमान, नेक निमाज़ी, 5 वक़्त निमाज़ पढ़णु, जेको आख़िर ताईं मतिलबु त बिल्कुलु ई जॾहिं उथणु वेहण बि ॾुखियो हूंदो तॾहिं बि निमाज़ पढ़ंदी। बाबा कॾहिं बि निमाज़ कोन पढ़ी। एतिरे क़दुरु जो असां ईद ते नंढा हूंदा हुआसीं त वठी वेंदा हुआसीं ज़ोरी ॿारनि वांगुरु, त बाबा वण हेठां बीठो हूंदो, चवंदो तव्हां वञी निमाज़ पढ़ी अचो। मतिलबु उन जो काई सच को सबबु कोन हो, बहरहाल उहो हिन जो हुयो त उहो रहियो। ऐं प्राइमरी तइलीम उते ई ॻोठ में वरिती, ॻोठ असां जंजी में। त उते जंजी असां वॾो ॻोठ आहे, उन भर पासे जा ॻोठनि जा ॿार पढ़ंदा आहिनि, त उनजी सुठी हिकिड़ी पढ़ाई वारो सिलसिलो रहियो। ख़ासि तरह सां तॾहिं जॾहिं चाचा सचल कमरे ॼाम जो वाल साहब, सो उहो उते बदिली थी आयो। पोइ हाणे इहे ऐं मोहम्मद रमज़ान ऐं मोहम्मद सचल ॿई भाइर आहिनि? हा, चाचा सचल वॾो आहे, ॿिए नंबर ते बाबा आहे ऐं उनखां पोइ 3 नंबर ते चाचा काज़ी आहे। त इहे हिकिड़ी विच में ॻाल्हि थो पुछां सम्झण जे लाइ, थर में झंझी मिठीअ खां घणो परे आहे? असां दरअसल मिठी ऐं झंझी जे विच में को सिधो रस्तो आहे कोन, अञा ताईं बि कोन्हे। हालांकि हिन वक़्तु कोई मुंहिंजे ख़्याल 5-6 किलोमीटर जो आहे फ़ासिलो जेको ॻणिजे त ज़िले हेडक्वाटर ताईं असीं पहुची सघूं था। पर अॼु ताईं असां मिठी जेके वेंदा आहियूं घटि में घटि 3 तालका लताड़े पोइ पंहिंजे हेडक्वाटर वेंदा आहियूं। हितां को बि उठनि ते अॻे माण्हू वेंदा हुआ, उहो तॾहिं त हो जेको बि उठनि ते वञिबो त उहो। ऐं इहो दरअसल जेको टोटल फ़ासिलो मिठी जो ऐं असांजे ॻोठ जो थींदो, इहो समवेयर कोई 60 किलोमीटर। 3 तालका लताड़े न, जेको सिधो वञे थो, 3 तालका लताड़े त पोइ त इहो 400-500 किलोमीटर थींदो। त हितां पहिरीं अचूं छाछरे, छाछरे खां पोइ अचूं कांटे मोड़ ते, उनखां पोइ वञूं चेलार, चेलार खां पोइ मिठी, या विच में थोरो सलामकोट जो बि अचे थो, त उहो हिकिड़ो आहे। हा, त पोइ हा, त उहो पढ़ाई असांजी उते ई थी। ऐं मुंहिंजा 2 भाउर आहिनि, मोहम्मद उर्स, उहो मूंखां असां सभिनी खां वॾो, 2 नंबर ते अकबर अली उहो। त इहे मूंखां जीअं उमिरि जो हिसाब हो तीअं अदा उर्स 2 साल वॾो, 2 क्लास अॻिते हो, अकबर 1 साल अॻिते हो,
ऐं आउं ज़ाहिर माना 2 सालनि जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो साल 2 साल हा, ईअं फ़र्क़ु आहे। त उहो थियो ऐं उते असां वटि इहो ई हूंदो हो त जेका तालीम आहे उहा मतिलबु प्राइमरी ताईं हुई। त चौथें क्लास में जॾहिं हुननि जॾहिं चौथों क्लास पास कयो त कोई हाई स्कूल जो या मिडिल जो को हो ई कोन रस्तो, ऐं उन लाइ छाछर हाई स्कूल में पढ़ण लाइ वञिणो पियो पए। उहो असां खां कोई आहे 28 माइल माने 42-43 किलोमीटर ज़िले तालका हेडक्वाटर आहे। त उते जे लाइ अदारा अफोर्ड न पिया करे सघनि त उनखे रखूं, त हू उन्हनि डिले कयो। पोइ चौथें क्लास में वरी चाचा सचल मूंखे तयारी कराई, स्कॉलरशिप जो इम्तिहान ॾिनो, ऐं तॾहिं चौथें क्लास में थींदी हुई त उहो मूं पास कयो। उन में मुंहिंजे घर में सॼी सिंध में 3 या 4 नंबर आयो हुउसि त स्कॉलरशिप मिली। इन अरसे में वरी चाचा कोशिशि करे उते इंग्लिश क्लास शुरू कराया ॻोठ में। मोहम्मद सचल साहिबु छा कंदो? चाचा टीचर हो। अच्छा, सरकारी मुलाज़िम। त उहो हुन शुरू करायो, कोशिशूं वरितियूं, पर तेसि ताईं अयूब अची वियो त अयूब ख़ान इहो सिस्टम सॼो चेंज करे छॾियो। ऐं जेको थींदो आहे न इहो सिंधी फाइनल हूंदी जेका उहा बि ख़तमु, 7 वारी उहा बि ख़तमु कई, मूं उहा बि पास कई। ऐं वाधू इहो त भई जेको अंग्रेज़ी जेका आहे उहा इहो इंग्लिश क्लास वग़ैरह कान, पहिरीं मिडिल थींदो, पोइ हाई स्कूल थींदो, माना वर्निकुलर सिस्टम ख़तमु, उहो सॼो ख़तमु कयईं। त पोइ वरी चाचा उते मिडिल स्कूल लाइ कोशिशूं कयूं ऐं मिडिल स्कूल खोलायईं। उन लाइ वॾी जिदोजहद कयईं, स्कूल खोलाइण, पोइ उनजी बिल्डिंग, पोइ उस्ताद अचनि उन लाइ, उन बाक़ाइदा हिकिड़ो छा चवंदा आहिनि त जेके टीचर हूंदा उन्हनि जे लाइ पीअण जो पाणी चाचा पंहिंजे कुल्हे ते दिला खणी वेंदो, ऐं उन्हनि जे व्यंजन जे लाइ पाणी जेको चाचा ॾींदो हुयो। ऐं बरसाति पवंदी त जेके उहे त जायूं ख़ैर पोइ ठहियूं जेके कमरा, उनखां अॻु में असां जॾहिं पढ़ियासीं तॾहिं त झूंपड़ियूं बाक़ाइदे जेके थींदियूं आहिनि उहे लॻाए उन में शुरू कयोसीं। त उहो उन कयो। त असां जो हाणे 6 में जॾहिं आयासीं असीं 3 बार हिकिड़े ई क्लास में 6 में हुआसीं। 4 पास करे मिडिल में आयासीं त हाणे वरी अगेन हाई स्कूल। हाणे हाई स्कूल त टिनी खे त मोकिले न पियो सघिजे, ऐं उहो माना मुआशी मसइले जे करे। अच्छा, हा, छो ख़र्च ईंदो छा तॾहिं? ख़र्च त ईंदो, पर ख़र्च केतिरो हो? ख़र्च जेको उते हूंदो उहो 4-5 रुपया फ़ी स्कूल जी हूंदी, प्लस राइश हॉस्टल वग़ैरह इन जी हूंदी, त उहो समवेयर 20 रुपया खनि बीहंदी हुई टिनी जी पर मंथ हिकिड़े जी। त उहो ज़ाहिर त न पियो करे सघिजे। त नतीजे में इहो थियो त पोइ इहो रहे त भई हाणे केरु पढ़णु वञे, केरु इहो डिसाइड न थी सघियो। हिकिड़ो साल असां सभिनी जो ज़ाया थियो। पोइ पछाड़ी में इहो तइ थियो त भई ठीकु आहे, हाणे मुंहिंजे लाइ चवंदो इहो नंढो बि आहे ऐं वधीक होशियारु बि आहे, सो हिन खे तव्हां मोकिलियूं ऐं बाक़ी जेके से हिते ई रहनि, जेको बनी ॿारो आहे उहो कनि। ऐं उहो साल वरी ॾुकार जो बि हुयो। त बहरहाल उहो सॼो दौरु इन में ईअं गुज़रियो। अव्हां जूं भेणूं घणियूं? भेण मुंहिंजी हिकिड़ी आहे, ऐं उहा बि इन में ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। चाचा सचल कोशिशि करे उन ज़माने में गर्ल्स स्कूल बि खोलायो हुते। वाह! ऐं गर्ल्स स्कूल में मतिलबु त असांजे ई पाड़े जूं छोकिरियूं, ॻोठ मां त का छोकिरी कोन आई, उहे 8-10 खनि छोकिरियूं उहे पढ़ियूं। मुंहिंजी भेण बि पढ़ी, ऐं हुन मैट्रिक त कोन कई पर 9th ताईं बाक़ाइदे पढ़ी। ऐं ईअं मुंहिंजूं जेके बि सौटूं मासातूं छोकिरियूं उहे सभु न्याणियूं उतां जूं जेके बि हा हा त उहो अच्छा, माना उहे पढ़ियल हुयूं? उहे पढ़ियल बाक़ाइदे। ऐं उनखां पोइ ज़रा असां पोइ पढ़ियल हुयूं त पोइ असां जेको लिटरेचर पिया ॾींदा हुआसीं उहे बि सभु पढ़ियूं। उहो सॼो हिकिड़ो अलॻि वॾो जहान आहे। त इहो थियो जो पोइ मूंखे ई मोकिलियो त आउं छाछरे हाई स्कूल। भला हिन घर में जेको नंढो भाउ हो उहो उन्हनि खे प्यारो वधीक हो या होशियारी उनजी ॾिसी वेठा? होशियारी अच्छा बि हुई ऐं प्यारो बि ज़ाहिर त हूंदो ई आहे नंढो ॿारु। त उहो बि उन में बाबा जो इलाही लाॾको हो। ऐं बाबा त अम्मा त इहो चाहियो पए त सभिनी खे मोकिलियूं पोइ पाण जीअं थी कंदासीं, त बाबा उन ते तयारु न हो। बल्कि इन ते अम्मा ऐं बाबा जा जीअं थींदा आहिनि झगड़ा, उहे बि हिकिड़ा रहिया। त बहरहाल असां
निकिरी आयासीं ऐं अची छाछरे पढ़णु लॻुसि। छाछरे में तव्हां पढ़णु शुरू कयो, हाई स्कूल उते पढ़ियो, पोइ छा थियो? छाछरे में ऐं हाई स्कूल में आयुसि तॾहिं 65 जी जंग लॻी। अच्छा, माना तव्हां 8 था पढ़ो, 13 साल तव्हांजी उमिरि। ॿिए बि मतिलबु उहो त कैलकुलेट करिणो पवंदो। त 65 जी जॾहिं जंग लॻी तॾहिं आउं छाछरे हाई स्कूल में हुउसि। त ओचितो जेको आहे हिननि थियो भई हाणे ब्लैक आउट थींदो, ॿियो थींदो, हे थींदो। पोइ हेलीकॉप्टर लथो त फ़ौजी अचनि था, टिका खान जो हुयो। पोइ असांखे इहा पोइ अची ख़बर पई टिका खान आयो। त उहो जंग थी, पोइ उन में महाज़ तां माण्हू अचनि पिया। असांजे हॉस्टल ऐं जेको गवर्नमेंट गेस्ट हाउस उहो बिल्कुलु गॾु हुया। त उहो बिल्कुलु उतां रस्ते ताईं हॉस्टल जे अॻियां गाॾियूं वाॾियूं लंघंदियूं हुयूं। त उन में केॾीमहिल को ज़ख़्मी बि अचनि पिया, को छा, सॼो उहो थियो। त उहा जंग हली पए। पोइ ओचितो चयूं त हाणे मोकल आहे, हलिया वञूं। पोइ को कीअं, को पंधु, को कीअं निकितासीं, ॻोठ वियासीं। वरी जॾहिं मुंहिंजे ख़्याल में 2.5-3 महीननि खां पोइ असां वापसि स्कूल जॉइन कयो। अवांजे घरनि जी सूरत हाल ॿुधायो, घर तव्हांजा कीअं हुआ उन दौर जा? घर असांजो घर मतिलबु आहे, मुंहिंजो ॾाॾो अलाड़नो, उन जा 2 पुट। त असांजो ॿाहिरियों जेको लोढ़ो आहे, कंधी जेका उहा हिकिड़ी हुई। ॿाहिरियां अचण जो दरवाज़ो उहो जेको आहे उहो बि हिकिड़ो। पोइ अंदरि अची हाणे हिकिड़े पासे चाचा काज़ी जो घरु ऐं विच में असांजो घर हो, चाचा सचल जो घरु असांजे पासे में हो। त उतां खां जॾहिं वॾे दरवाज़े में दाख़िल थी अंदरि आयासीं त पोइ हर कंहिंजो रस्तो अलॻि थींदो। पर असां जेके पाणत में मथे अङण हुआ उहे जुदा कोन हुआ। विच में को बि दीवार भित कंधी का बि कोन हुई। त असीं ॿार बि जॾहिं खेॾंदा पियासीं, डुड़ंदे डुड़ंदे उतां निकिरी वियासीं, उतां निकिरी वियासीं। ईअं हुयो। त इहे चौरा ठहियल आहे इहो या भितियूं आहिनि? न, चौरा इन में हो ई त हिकिड़ो कमिरो कचो उहो ऐं 2-3 चौरा जनरली मतिलबु इहो हिकिड़ो हूंदो। त जेके हिकिड़े नाम न्याज़ मिडिल क्लास जो जेको थींदो आहे उन जो इहो हूंदो त भई 2 चौरा आहिनि, हिकिड़ो जेकॾहिं हीउ कमिरो आहे कचो ऐं हिकिड़ी लांडी आहे, त माना हीउ मिडिल क्लास जो माण्हू आहे। न त ग़रीब जो त इन खां बि घटि हूंदो, उन में कमिरो वमिरो न हूंदो। त इहो सॼो हूंदो। अलबत जेके थोरो बहितर हूंदा, जीअं चाचा काज़ी वारा थोरो असांखां बहितर हुआ, उनजो माल बाल बि हुयो, 2 ॿारो प्लस माल। त उहो उन्हनि वटि वरी 2 कमरा हुया ऐं चौरा बि कुझु वधीक हुया। त ईअं चाचा सचल जो बि त हिकिड़ो ई कमिरो हो, बाक़ी 2 चौरा हुआ। अवां जेका 65 वारी जंग आहे उनजी तव्हांखे सांभर छा आहे, छा छा ॾिठो तव्हां? इलाही शयूं छाछरे में ऐं पंहिंजे ॻोठ? ॾिस, असांजे ॻोठ में त छाछरे जंग में कुझु कोन थियो। असां बॉर्डर खां तक़रीबन कोई असां 15-20 किलोमीटर पुठिते आहियूं। छाछरे में उतां खां, छाकाणि जो हितां खां जेको बि ट्रूप्स वञनि पिया उहो, या महाज़ तां जेके वापसि पिया अचनि या उन्हनि खे रिप्लेस करणु पिया वञनि, उहो असां उन में ॾिठो। ऐं उन में ई पागारे जा हुर कुझु इहे बि हुया। त उहे कुझु अची कहाणियूं ॿुधाईंदा हुया। और पासे में होटल हूंदी, उते वञी असीं वेंदा हुआसीं, उन्हनि मां को ईंदो। त हिकिड़ो त उहो हो। ॿियो जेको उहो हुयो त हिननि उते सभिनी खे घुराए, मुस्लमान छोकिरनि खे हेड मास्टर घुराए, चयो बाबा तव्हां जूं जेके हाणे ड्यूटियूं लॻंदियूं, राति जो तव्हांखे शहर में ब्लैक आउट ते अमल कराइणो आहे। पोइ असांखे हिकिड़ा स्कार्फ टाइप जा, जीअं स्काउट जा थींदा आहिनि न, उहे ॾिनऊं, एतिरियूं हिकिड़ियूं डंडियूं ॾिनऊं ऐं सीटी ॾिनऊं। त भई हाणे 2-2 टे जा टोला ठाहियूं त भई फलाणो पाड़ो छाछरे शहर जो इहो ई फलाणा 3 छोकिरा रज़ाकार ठाहिया। हा, रज़ाकार ठाहिया। पोइ असीं सिज लाइण, शर्ती सीटियूं वॼाइण, इहो करणु, थोरो छा चऊं रोबताब बि थींदो आहे उहो। उन में थोरो हिकिड़ो इहो लॻो त भई असां हीअ जेके रहनि पिया न, इहे जेके हिंदू असीं हुन खां थोरो सुपीरियर आहियूं, मथे पाण खे कुझु सम्झणु शुरू कयो। हा, थोरो लहे त। ऐं पोइ इन में हरूभरू ते जेके दाबा बि ॾींदा हुआ, तो वटि बत्ती बि ॿरे, त
बत्ती विसार मतिलबु बत्ती जो तस्वर छा आहे उन दौर में लाइट त कान्हे न न बत्ती जेका लालटेन। लालटेन घासलेट वारी इहे बि न आहिनि ॿारड़ियूं ज़ाहिर आहे रोशनी करणी कान्हे रोशनी करणी कोन्हे त उहो मुंहिंजे ख़्याल सां 10-15 ॾींहं खनि या जेका शोबाज़ी लहबाज़ी जेका कईसीं पोइ मोकलूं थी वेंदियूं निकिरी वियासीं पोइ तव्हां छाछरे मां आयो ॻोठु अची वियासीं वापसि ऐं पोइ 2.5-3 महीने खां पोइ वापसि पढ़णु हाणे आयासीं पोइ तव्हां मैट्रिक कॾहिं कई मैट्रिक मूं कई आहे 67 में पोइ वरी छा कयव मैट्रिक करे वेठो हुउसि त विच में इन में सच जेको विच में साल रहियो 8 पास करे रहियुसि तॾहिं ऐं पोइ वरी मैट्रिक पास करण खां पोइ इन अरसे मूं किताब इलाही पढ़िया ॻोठ में जेके बि किताब मिलिया हिते भर पासे ॻोठनि में उहे ऐं जाम तॾहिं हिते पार्टी जॉइन करे चुको त हीअ बि किताब आणींदो मुख़्तलिफ़ इहे जेको लिटरेचर थींदो आहे जेको सोशल लिटरेचर थींदो आहे इहो या प्योर लिटरेचर आहे उहो त उहो पढ़ियो मज़ेदार ॻाल्हि आहे त मूं जॾहिं आउं 8 पास करे वेठो हुउसि तॾहिं मूं अयाज़ जो भंवर भरी आकाश तॾहिं मूं पढ़ियो ऐं अयाज़ थर वियो जंहिं ते अयाज़ ऐं जोयो साहब इहे सभु तॾहिं जेको हिन लिखियो हुयो जेका शाइरी कई उहा कुझु रूरियाण में छपी हिकु अधु शायदि का नई ज़िंदगी में छपी त उहो मूं तॾहिं पढ़ी ऐं भिटाई खे त मूं बाक़ाइदा भिटाई उन जूं मानाऊं बैत पोइ उन जूं तशरीहूं गुरबख्शाणी जूं ॿियनि जूं इहे सभु इहो उन दौर में पढ़ी वरितियूं हुयूं केरु पियो पढ़ायो पाण न भिटाई जी वाक़फ़ियत कंहिं ॾिनव भिटाई जी वाक़फ़ियत असां कोर्स जे किताबनि मां अच्छा हा तॾहिं असांखे इहो पढ़ायो वेंदो ऐं प्लस थोरो घणो हू जेको असां सिंधी फाइनल पास कयोसीं तॾहिं उते थोरो हूंदो आहे अदब ऐं इहो सॼो त उतां खां इहो ॿी वॾी ॻाल्हि थोरो वांदो हुउसि हा हा छाछरे में जॾहिं मां आयुसि त उते हाई स्कूल जी लाइब्रेरी हुई उन मां तक़रीबन रोज़ लाइब्रेरी जिते किथे आहे हा त उते मतिलबु त आउं रोज़ ॿिए ॾींहं ते किताब वठी पढ़ी वेंदो हुउसि त उते जो हूंदो लाइब्रेरी इंचार्ज साईं पूनम चंद को हिकिड़े हिन लाइ रिकार्ड चेक कई चईंदी हीअ केरु आहे जंहिंजे नाले ते एतिरा किताब इशू थियल आहिनि बाक़ाइदगी सां पढ़े थो ॿुधायो हुनजे फलाणो आहे पोइ मूंखे घुरायो नालो छा आहे उस्ताद जो साईं पूनम चंद हा हा त हुन घुरायो चयो हे ॾे ख़बर तूं कहिड़ी भलाई छा आहे ॿुधायोमांसि अरे हीअ मुंहिंजो बैकग्राउंड आहे चाचा सचल जो भाइटु आहे चाचा सचल हुन खां अॻु में छाछरे में प्राइमरी टीचर रहियो हो त हीअ सभु सुञाणनि पिया त उहो ॿुधायमि पोइ ॿुधायमि भई हीअ पढ़ंदो रहिया पोइ ॾाढो ख़ुशि थियो चयईं त यू आर बिलो नॉर्मल न अबो नॉर्मल ऐं कीप इट विथ वग़ैरह वग़ैरह ठीकु आहे हिकिड़ो सुवालु वक़फ़े ते था वञूं उन खां वरी पुछां अव्हां खां अव्हांजा वॾा मुस्लमान कॾहिं थिया हूंदा यार इहो मूं हींअर लिखी पंहिंजी ऑटोबायोग्राफी या छा चइजे इहो मूं पुछा कई त उन में मूंखे जेको हुयो माना अलाह ॾिनो साहब त हे ॾाढो तव्हां हा इहो जेको असांजो ॻोठु आहे इहो अची आबाद कयो मुंहिंजे ॾाॾे जो ॾाढो ठीकु आहे तड़ ॾाढो हुन आबाद कयो अच्छा उनखां अॻु में मतिलबु त मुस्लमान कॾहिं थिया त जेको मूंखे अंदाज़ो कलमूं मुख़्तलिफ़ जेके दोस्त हुया मुंहिंजे एज ग्रुप जा हुया मूंखां थोरो वॾा उन्हनि खां कयमि त हुननि जो इहो ख़्यालु आहे त समवेयर इहो जेको टालपुर पीरियड ऐं अंग्रेज़ पीरियड ऐं हिते किथे जो उहो आहे ॿियो असांजो दोस्त आहे हुन जो चवणु आहे त न हीअ जेको आहे सो ॻोठ आबाद थिया आहिनि कलोड़ा ऐं टालपुर पीरियड जे विच में माना 200 साल ऐं पोणा 200 साल जे विच ते समवेयर ऐं मुस्लमान जेको मुंहिंजो जेको आहे उहो बि मुस्लमान थियण वारो उहो ईअं ई आहे उन में जेको आहे इहो आहे त भई असांजो जेको वॾो जंज हो जैसलमेर जा हुआ पोइ हुनखे को औलाद कोन पियो थियो छा हो त ओलिया ते वियो पोइ हुन चयो भई ठीकु आहे हाणे तूं मुस्लमान थींदे त पोइ औलाद थींदो ऐं पोइ माशाल्लाह हुनखे जेको मुस्लमान चवंदा आहिनि माशाल्लाह त उन जे नथे हुनखे 5-6 पुट थिया ऐं छोकिरियूं थियूं सॼो पोइ मुस्लमान पको थी वियो
पोइ झंझ खां हलियो तव्हां जेका तव्हांखे अवेलेबल जंग हिस्ट्री आहे। इहो जंग जी जेको आहे न पोइ उहो जी झंझ, जी जेको हा। फलां जी जेको ठीकु आहे, चइबो हा। आहे उन जे तौर ते आहे। सही आहे। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी जनाब सुहेल सांगी साहब सां असांजूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं। असां उनखे मुस्लमान बि कयो, प्राइमरी बि पढ़ाई, हाई स्कूल बि पढ़ायो ऐं असां जंगियूं बंगियूं सभु ॾिठियूं 5-8 वारियूं। हाणे पढ़ी बड़ी ऐं शाइरियूं शेर सभु कुझु आहिस्ते आहिस्ते हिकिड़े ख़राबु दौर में दाख़िलु थियण वारा आहिनि। वक़फ़े खां पोइ वरी हाज़िर था थियूं। असां सां गॾु रहिजो।